नार्कोटिक्स जे वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ैन बुगटी सखर एंटी नार्कोटिक्स थाणे जे दौरे दौरान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अॼु जो नौजवान जहिड़ी तरह नशे जी लत में वठिजी वियो आहे अहिड़ो कॾहिं बि नाहे थियो। मुल्क में मुख़्तलिफ़ क़िस्म जा 230 नशा आहिनि जिन में असांजो नौजवान नस्ल वठिजी रहियो आहे। SS न्यूज़ जे ब्यूरो चीफ मोहम्मद कासिम मलिक मूजिबि हुन चयो त जेकॾहिं असां नशे जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई त सूरत हाल ख़राब थी वेंदी। एंटी नार्कोटिक्स जो फोर्स घटि आहे, 10,000 अहलकारनि जी ज़रूरत आहे। उन लाइ वज़ीर आज़म खे चयो आहे। शाहज़ैन बुगटी PTI हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त 1947 खां कर्ज़ 25,000 अरब वरितो वियो पर इमरान हुकूमत 20,000 अरब कर्ज़ वरितो। इमरान ख़ान ॿुधाए त उन कर्ज़ वारी रक़म काॾे वई।